सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 4 सबक 9 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस। ॾोहटनि या ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां दौर जा सवाल कंदासीं। दौर जा सवाल इन लाइ ज़रूरी हूंदा आहिनि त जीअं असां पंहिंजी नॉलेज खे परखे सघूं त असांखे केतिरी शइ सम्झ में आई ऐं किथे किथे असां कमज़ोर रहिजी विया आहियूं ऐं जिते असांजी कमज़ोरी हुजे उन कमज़ोरी खे असां पूरो करे वठूं। सो अचो त दौर जा सवाल कयूं। आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस। हेठियनि सवालनि जा मुख़्तसिर जवाब ॾियो। पहिरियों सवाल आहे त व्हाट आर मेजर एयर पोल्यूटेंट्स, देयर काज़िस एंड इफेक्ट्स ऑन ह्यूमन बॉडी। ॿारो इन सवाल जो जवाब तव्हां पहिरें लेक्चर में ॾेई सघो था, चौथे बाब जे। ॿियो सवाल आहे डिफाइन पोल्यूशन, यानी आलूदगीअ जी तारीफ़ या वसफ़ बयानु कयो। इन जो जवाब तव्हां पहिरें लेक्चर में ई ॾिसी सघो था। What is the role of ozone layer in conserving the environment? माहौल वारे बका में ओज़ोन तह जो छा किरदारु आहे। इन सवाल जो जवाब तव्हां 5 सबक में ॾेई सघो था, चौथे बाब जे। सवाल नंबर चौथों आहे व्हाट इज़ ग्रीन हाउस इफेक्ट, यानी सावक घर वारो असर छा आहे। इन सवाल जो जवाब तव्हां चौथे सबक में चौथे बाब जे ॾेई सघो था। आख़िरी 5 सवाल आहे त राइट डाउन डिफरेंट वेज टू रिड्यूस पोल्यूशन। आलूदगी खे घटाइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा ॼाणायो। इन सवाल जो जवाब तव्हां 7 सबक में ॾिसी सघो था। चूज़ द बेस्ट आंसर, सही जवाब चूंडियो। The most dangerous type of pollution is water pollution, air pollution, noise pollution या land pollution। इंतहाई ख़तरनाक क़िस्म जी आलूदगी डैश आहे। पाणीअ जी आलूदगी, हवा जी आलूदगी, गोड़ जी आलूदगी या ज़मीन जी आलूदगी। ॿारो जेकॾहिं असां पंहिंजे माहौल ते नज़र विझूं त असांखे ख़बर पवंदी त इंसान, ॿूटा ऐं जानवर उहे सभु साह खणण लाइ हवा ते दारोमदार रखनि था। उन खां अलावा हवा में जेका गंदगी आहे उहा पाणीअ में बि वञे थी ऐं मिटीअ में बि वञे थी। उन जे करे असां चवंदासीं त हिन जो सही जवाबु आहे त उहा हवा जी आलूदगी आहे जेका सभिनी खां ख़तरनाक आहे। सो हिन जवाब जो सही जवाबु असांजो थींदो हवा जी आलूदगी। ओज़ोन तह में खाल जो सबबु ॿुधायो। कार्बन डाइऑक्साइड, सल्फर डाइऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन या ऑक्सीजन। नेम द मेजर कॉज ऑफ डिप्लीशन ऑफ ओज़ोन लेयर। हाणे हिननि में असांखे ख़बर आहे त असां हीअ तस्वीर ॾिठी त ओज़ोन लेयर खे जेको नुक़सानु पहुचाइनि था उहे CFCs या क्लोरोफ्लोरोकार्बन आहिनि। सो सही जवाबु असांजो थींदो क्लोरोफ्लोरोकार्बन, CFCs। Which gas is emitted by incomplete combustion of fuel? कहिड़ी गैस ॿारण जे अणपूरे सड़ण करे थींदी आहे। अणपूरो सड़ण यानी इनकम्पलीट कंबशन उन महिल थींदी आहे जंहिं महिल ऑक्सीजन जी घटिताई हूंदी आहे। सो असांखे ख़बर आहे त उन सूरत में जेका गैस पैदा थींदी आहे उहा कार्बन मोनोऑक्साइड आहे जेका घटि हवा में सड़ण सां ठहंदी आहे। The layer which protects the earth from ultraviolet rays is called ozone, oxygen layer, CFC layer या ग्रीन हाउस। तह जेको ज़मीन खे महफ़ूज़ रखे थो उनखे मतिलबु हिते उहो आहे त उहो तह जेको ज़मीन खे इंतिहाई वाङणाई किरणनि खां महफ़ूज़ रखे थो उनखे छा चइबो आहे। ओज़ोन, ऑक्सीजन जो तह, CFC जो तह या सावक घर। जेकॾहिं असां हीअ तस्वीर ज़हन में आणियूं त असां ॾिसंदासीं त स्ट्रेटोस्फेयर जे हेठिएं हिसे में हिकिड़ो तह आहे जेको अल्ट्रावायलेट रेज़ खे रोके थो। उहो ओज़ोन जो तह आहे यानी ओज़ोन लेयर आहे। सवाल आहे which gas from the following is mainly responsible for greenhouse effect in the environment? माहौल में सावक घर वारे असर जी ख़ासि तौर ते हेठि ॼाणण कहिड़ी गैस में आहे। नाइट्रोजन डाइऑक्साइड, मीथेन, सल्फर डाइऑक्साइड या कार्बन डाइऑक्साइड। ॿारो असां ॾिसी आया आहियूं त सभिनी खां वधीक जेका गैस पैदा थिए थी माहौल में ॿारण जे करे उहा कार्बन डाइऑक्साइड आहे ऐं उहा ॿियनि सभिनी सावक घरनि वारे गैसुनि खां यानी GHG खां वधीक आम आहे। सो असांजो जवाबु कार्बन डाइऑक्साइड हुअणु खपे। Question 6. The phenomena which leads to destruction of man-made structure and metal of archaeological importance is
आसारे क़दीमा जे अहमियत वारनि धातुनि ऐं हथ सां ठाहियल तमीरात जी तबाही में कहिड़ी शइ शामिल हूंदी आहे? ॿोॾि या सैलाब, सुनामी या समुंड जी लहर, तेज़ाब वारी बरसाति या सावा घर। सो हिन में तव्हां जेकॾहिं यादि कयो त असां ॾिठो हो त एसिड रेन जेको आहे यानी तेज़ाबी बरसाति आहे जेका तमीरात ऐं फन पारनि ते असर विझे थी ऐं उन्हनि खे तबाह करे थी। The step which can save the earth and natural resources, उहो अमल जंहिं ज़मीन ऐं कुदरती वसीलनि खे बचाए सघूं था। उन में आहे वेस्टेज ऑफ वाटर, पाणी जो ज़ियान, गैस इंजन्स इन द एयर, हवा में गैसुनि जी इंजण, यूज़ रिसाइकिल्ड एंड रीयूज़ेबल मटीरियल्स, ॿीहर इस्तेमालु थींदड़ ऐं ॿीहर तयारु थींदड़ शयुनि जो वापराइण, ऐं डिफॉरेस्टेशन यानी ॿेलनि जी वढाई। हाणे ॿारो असां जेकॾहिं यादि कयूं त असां ॾिठो हो त ॿेलनि जी वढाई त नुक़सानदार आहे, पाणी जो ज़ियान बि नुक़सानदार आहे, ऐं हवा में गैस जो ॿरणु उहो बि फॉसिल फ्यूल जो ॿरणु आहे, गैस फॉसिल फ्यूल जो ॿरणु आहे। सो हीअ टई त ग़लति आहिनि। उनजे करे सही जेको जवाबु आहे उन जो आहे शयुनि वरी जेके इस्तेमालु थींदड़ शयुनि जो वापराइण ऐं वरी ठहंदड़ शयुनि जो वापराइण यानी रिसाइकिल्ड ऐं रीयूज़ेबल मटीरियल खे इस्तेमालु करणु। जीअं ही टोकरियूं असां ॾिठियूं त टोकरियूं वग़ैरह जेके आहिनि उहे वरी इस्तेमालु थींदियूं आहिनि, उहे रीयूज़ेबल आहिनि, ऐं इहे शयूं जेके असां हिकिड़ो दफ़ो इस्तेमालु करे वरी उन खे ॻारे वरी ॿियो दफ़ो जेको आहे साॻियूं शयूं ठाहे सघूं उन खे असां रिसाइकिल्ड चवंदा आहियूं। सो रिसाइकिल्ड जेके वरी ठहंदियूं आहिनि साॻियुनि शयुनि मां, ऐं रीयूज़ेबल जेके वरी वरी इस्तेमालु थींदियूं आहिनि। सो इहे इस्तेमालु कंदासीं त असां माहौल जे कुदरती वसीलनि खे बचाए सघूं था। The animal included in the endangered species list is deer, giant pandas, jackals या cat. ख़तरे में पियल जानवरनि जी फ़हरिस्त में ही नस्ल बि शामिल आहिनि: हरण, पांडा, गिदड़ ऐं ॿिली। ॿारो असां यादि कयो डिफॉरेस्टेशन जे चैप्टर में या उन सबक में त जानवरनि जे नस्ल जे ख़ात्मे थियण खे यानी एक्सटेंशन ऑफ एनिमल जो असां पढ़ियो त ॿेलनि ऐं झंगनि जे ख़तमु थियण करे जानवरनि जा काफ़ी क़िस्म ख़ात्मे तरफ़ वञी रहिया आहिनि। मिसलन पांडा, गेंडा, एशियाई हाथी रुॻो सवनि जी तइदाद में वञी बचा आहिनि। सो हिन लिस्ट मां उन में पांडा आहे। सो सही जवाबु जेको असांजो आहे उहो थींदो पांडा। The poisonous gas, which is the main byproduct of motor vehicle with irritating smell, is ज़हरीली गैस जेका मोटर गाॾियुनि जे दूंहें में चुभंदड़ बूअ सां निकिरंदी आहे उहा आहे ऑक्सीजन, सल्फर डाइऑक्साइड, सिल्वर नाइट्रेट ऐं अमोनिया। ॿारो असां हिन बाब जे पहिरें सबक में ॾिठो हो त सल्फर डाइऑक्साइड उहा गैस आहे जेका गाॾियुनि ऐं सनत जे निकाल थींदड़ गैसनि मां हिकिड़ी गैस आहे, ऐं उहा हिकिड़ी ज़हरीली, ख़तरनाक ऐं परेशान कंदड़ बूअ वारी गैस आहे। चुभंदड़ बूअ, परेशान कंदड़ बूअ। सो हिन सवाल जो सही जवाबु थींदो सल्फर डाइऑक्साइड। The ozone layer is present in the atmosphere approximately. ओज़ोन जो तह फ़िज़ा में अंदाज़न केतिरी सतह ते आहे? 5 खां 10 किलोमीटर, 16 खां 20 किलोमीटर, 12 खां 50 किलोमीटर, 16 खां 50 मिलीमीटर। सो हाणे जेकॾहिं असां यादि कयूं त असां ॾिठो त ओज़ोन जो तह स्ट्रेटोस्फेयर जे हेठिएं हिसे में आहे ऐं उहो ट्रोपोस्फेयर खां मथे आहे। ट्रोपोस्फेयर 10 किलोमीटरनि खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे, उन खां पोइ स्ट्रेटोस्फेयर शुरू थींदो आहे। सो हीअ 10 ओज़ोन लेयर 10 खां त मथे हुअणु खपे ऐं 50 खां काफ़ी हेठि हुअणु खपे। सो हिननि मां जेकॾहिं असां ॾिसूं त हीअ त सुवालु ग़लति, जवाबु ग़लति आहे, हीअ जवाबु ग़लति आहे, बाक़ी हिननि ॿिन्ही मां असां को हिकिड़ो ॻोल्हींदासीं जेको हुनजे वेझो हूंदो। सो जेकॾहिं असां वधीक जेका असां तस्वीर ॾिठी उन में ॾिसूं त ओज़ोन जो लेयर स्ट्रेटोस्फेयर जे हेठिएं हिसे में आहे जेको ट्रोपोस्फेयर खां मथे आहे, ऐं उहो तक़रीबन 18 किलोमीटरनि खां वठी ऐं 32-33 किलोमीटर ताईं हले थो। सो हिन मां को बि जवाबु सही कोन्हे, पर जेको सभिनी खां वेझो वेझो जवाबु आहे उहो असां 12 खां 50 किलोमीटर वारो चई सघूं था। मैच दी कॉलम ए एंड बी। कॉलम ए ऐं बी खे पाण में मैच करणो आहे, लाइन लॻाए। ए में आहे प्रोटेक्शन ऑफ अर्थ, यानी जुमिले जो हिकिड़ो हिसो हिते लिखियलु आहे, जुमिले जो ॿियो हिसो हिते लिखणो आहे। ॾिसणो आहे त कहिड़ो पाण में मैच थिए थो। प्रोटेक्शन ऑफ अर्थ, परमानेंट डिस्ट्रक्शन ऑफ ट्रीज, लेस यूज़ ऑफ फर्टिलाइज़र्स,
Drowsiness and unclear speech, ecological crisis, deforestation, save the earth, exposure to CFC, pollution, ozone layer. सिंधीअ में थींदा ज़मीन जो बचाव, वणनि जी हमेशह लाइ कटाई, कीमियाई भाणनि जो इस्तेमालु, घटि इस्तेमालु, निंड्राखड़ी ऐं गैर वाज़िह गुफ़्तगू, माहौलियाती मसइलो, खाने बेमहल, ॿेलनि जी वढाई, ज़मीन बचायो, क्लोरोफ्लोरोकार्बन जो पधराउ, आलूदगी ऐं ओज़ोन वारो तह. प्रोटेक्शन ऑफ अर्थ, डिफॉरेस्टेशन, सेव द अर्थ थी सघे थो, एक्सपोजर टू CFC कोन थो थी सघे, पॉल्यूशन थी सघे थो, ओज़ोन लेयर थी सघे थो प्रोटेक्शन ऑफ अर्थ सां. उनजे करे असां हिनखे छॾियूं था छो त हिक खां वधीक सही जवाब थी सघनि था. परमानेंट डिस्ट्रक्शन ऑफ ट्रीज़ यानी जेके ॿूटा ऐं वण आहिनि उनजो मुस्तक़िल तौर सां ख़तमु थियणु, तबाह थियणु, उनखे असां डिफॉरेस्टेशन चवंदा आहियूं. सो हीअ त असां सौ सिधो चई सघूं था त इहो हिते आहे. उन खां पोइ लेस यूज़ ऑफ फर्टिलाइज़र. जॾहिं असां फर्टिलाइज़र घटि इस्तेमालु कंदासीं त उन सां असांजी धरती बची सघे थी, पॉल्यूशन बि घटि थी सघे थी. सो हुननि ॿिन्ही मां को हिकिड़ो थी सघे थो, उन ख़्यालु फ़िलहाल असां छॾियूं था. ड्राउज़ीनेस एंड अनक्लियर स्पीच उन महिल थींदी आहे जॾहिं असां एक्सपोज थींदा आहियूं CFC जे. सो असां हिनखे सिधो करे सघूं था त हीअ असां CFC जो एक्सपोजर आहे. हाणे असां हिन ते वरी हिकिड़ो दफ़ो गौर कयूं त जॾहिं असां छो घटि इस्तेमालु करणु खपे असांखे फर्टिलाइज़र, कीमियाई भाण, छो त कीमियाई भाण पोल्यूशन कंदो आहे. सो इन तालुक पोल्यूशन सां आहे. सो असां जेको आहे उहो बि करे छॾियो. इकोलॉजिकल क्राइसिस यानी असां वटि माहौलियाती क्राइसिस अची वियो आहे, उनजे करे असांखे छा करणु खपे, असांखे धरती बचाइणु खपे, सेव दी अर्थ. हाणे बाक़ी ही बचो उहो असां ॾिसी सघूं था त इहो बिल्कुलु सही फिट थो थिए त प्रोटेक्शन ऑफ अर्थ ओज़ोन लेयर जे करे आहे. सो उनखे असां लॻाए छॾियो तीर जो निशान. अहिड़ी तरह असां सभिनी शयुनि खे कॉलम A मां कॉलम B सां मैच करे छॾियो. इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं. नाना आबिद खे इजाज़त ॾियो. वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं. ख़ुदा हाफ़िज़.